मसूबुरगिरी का महबूब लगारी जी रिपोर्ट मुताबिक तालको हैदराबाद रूरल वारो इलाइको गुलाबन जे खुशबू जो मरकज बनल सयाह पिण गुलाबन जे बागन में तफरीह करण लगा। हितां जो सॼो इलाइको खुशबू सां महकी रहियो आहे। गुलाब जा गुल खेतन में लहरूं बणिजी बीठल आहिनि, जेकी न रुगो ॾिसण में दिलकश आहिनि पर हारियुनि जी खुशहाली जी उम्मीद भी बणिजी चुका आहिनि। मक़ामी हारियुनि ॿुधायो त हिन साल मौसम साज़गार रहण, वक़्त सिर पाणीअ जी फराहमी ऐं जदीद ज़रई तरीक़नि जे इस्तेमाल सबबि गुलाब जी पोखी सुठी थी आहे। गुलाब जे गुलनि ते को बि वॾो मर्ज़ न लॻण करे पैदावार बि गुज़िरियल साल जी भेट में वधीक थी आहे। हारियुनि मूजिबि सुबुह सवेर जॾहिं उस सां बिंभटिल गुलाब खिलनि था त खेतुनि जो मंज़र इंतहाई हसीन थी वञे। गुलाब जे फसल सां मक़ामी मार्केट में भी रौनक वधी वई आहे ऐं गुलनि जो वापार सां लाॻापियल माण्हुनि जो चवणु आहे त मसूबुरगिरी जा गुलाब खुशबू ऐं ताज़गी सबबि भर पासे जे शहरनि में वॾी घुर्ज रखनि था। केतिराई वापारी रोज़ानो सुबुह सवेर गुल ख़रीद करे शहरनि ॾांहुं रवाना थियनि था, जिते उन्हनि मां हार, गजराऊं ऐं ॿिया सिंगार जा सामान तयार कया वञनि था। मक़ामी हारियुनि वधीक ॿुधाइनि था त गुलाब जी पोख घटि वक़्त में तयार थी वञे थी ऐं मुनासिब सार संभाल सां सुठो मुनाफ़ो ॾिए थी। जेकॾहिं सरकारी सतह ते हारियुनि खे बहितर बिज तरबियत ऐं मार्केट ताईं सिधी रसाई फराहम कई वञे